ॿी अहम ख़बर आहे त कराची सर्कुलर रेलवे मनसूबो फ़ाल न थियण ते चीफ सेक्रेटरी सिंध ऐं सेक्रेटरी रेलवेज़ खे शोकाज़ नोटिस जारी करे छॾिया आहिनि। सुप्रीम कोर्ट ॿिन्ही सेक्रेटरीज़ खे सबब ॿुधाइण लाइ ज़ाती तौर ते अदालत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। DGFWO खे बि ज़ाती तौर पेश थियण जी वज़ाहत ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। ज़रूरत पई त वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर खे बि तलब कंदासीं, इहो चवणु आहे सुप्रीम कोर्ट जो। मूंखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त कराची सर्कुलर रेलवे मनसूबो फ़ाल न थियण ते चीफ सेक्रेटरी सिंध ऐं सेक्रेटरी रेलवेज़ खे शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि। सुप्रीम कोर्ट ॿिन्ही सेक्रेटरीज़ खे सबब ॿुधाइण लाइ ज़ाती तौर ते अदालत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। DGFWO खे बि ज़ाती तौर पेश थी वज़ाहत ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। ज़रूरत पई त वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर खे बि तलब कंदासीं।